दादू मां रिपोर्ट करे रहियो आहे सखी सरदार चारण उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू पंहिंजी रिवायत खे जारी रखंदे शागिर्दनि लाइ ज़हनी ऐं जिस्मानी नशोनुमा लाइ मुख़्तलिफ़ रांदियुनि जो सिलसिलो स्पोर्ट्स फॉर एजुकेशन जी शुरूआति कई। दादू कॉलेज पंहिंजे उस्तादनि जी तालीमी ख़िदमतुनि खे मद्देनज़र रखंदे संदसि मान में रांदियुनि जो प्रोग्राम शुरू कयो वियो आहे। इन मौक़े ते प्रोफेसर इरफान प्रिंसिपल दाऊद दादू कॉलेज चयो त शागिर्दनि में फ़ैसिले करण जी क़ुवत पैदा करण ऐं वक़्त ते मुनासिब मनसूबाबंदी करण लाइ रांदि जो मैदान बहितरीन तजुर्बेगाह आहे। शागिर्दनि खे इनफ़रादी तजुर्बनि सां गॾु कयल हिकमत अमली जोड़ण जो भरपूर मौक़ो मिले थो जॾहिं त मुख़्तलिफ़ रांदियुनि में हॉकी क्रिकेट वॉलीबॉल फुटबॉल टिग ऑफ वॉर एथलेटिक बैडमिंटन टेबल टेनिस स्लो साइकिलिंग जेवलिन थ्रो सेक रेस जहिड़ियुनि सिहत अफ़ज़ार रांदियुनि खेॾण जो बंदोबस्तु दादू कॉलेज इंतिज़ामिया जोड़ियो आहे जंहिंजो बुनियादी मक़सदु शागिर्दनि जी जिस्मानी तरबियत बि थिए ऐं शागिर्दनि जी जिते बि हुजनि घर में तालीमी इदारे में बि दोस्तनि सां गॾु सफ़र में या अकेले सिर डिसिप्लिन ऐं कानून जी पासदारी करे पंहिंजी धरतीअ जी सफ़ाई सावक सूंह जो ख़्यालु रखी स्पोर्ट्स वीक जो इफ़्तिताह क़ुरान पाक जी तिलावत सां कयो वियो। स्पोर्ट्स वीक जी शुरूआति उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू जे जग मशहूर इंटरनेशनल मल्टी इंडोर गेम्स हॉल में बैडमिंटन ऐं टेबल टेनिस जे मैचनि सां कई वई। 11वीं प्री मेडिकल जी टीम ऐं 12वीं प्री इंजीनियरिंग जी टीमुनि विच में शानदार मुक़ाबलो थियो। स्पोर्ट्स इवेंट में कॉलेज जे उस्तादनि शागिर्दनि भरपूर हिस्सो वरितो। कॉलेज शागिर्दनि रंगारंगी ड्रेसूं पाए ग्राउंड अंदरि रांदीगरनि खे ख़ूब दाद ॾिनी।